सही ख्वाब में अल्लाह जो दीदार थी सके तो जेको माण्हू दावा करे त मूंखे ख्वाब में अल्लाह जो दीदार थियो आहे, छा उन जी ॻाल्हि मञिजे? ॾिसो, ख्वाब जी दुनिया ऐं असांजी ही दुनिया ॾाढी मुख़्तलिफ़ आहे। दुनिया जे अंदर बाज़ शयूं अहिड़ियूं आहिनि जेकियूं ॾिसणु मुमकिन न आहिनि, पर ख्वाब में उहे शयूं थी सघनि थियूं। यानी ख्वाब में इंसान अहिड़ा अहिड़ा वाक़िआत या अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ॾिसंदो आहे जेकियूं दुनिया में ॾिसणु मुमकिन ई न आहे, थी नथो सघे। या अहिड़ा अमल भी इंसान ख्वाब में कंदो आहे जेको दुनिया में इंसान तसव्वुर भी नथो करे सघे त मां ईअं करे सघां थो, छो त ख्वाब जो जहान अलॻि आहे। असां सोचूं था दुनिया जे एतबार सां, इन करे बाज़ माण्हू एतराज़ भी करनि था। साईं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अल्लाह सां मिलण जे लाइ कोहे तूर ते विया, उन्हनि त कोन ॾिठो, उन्हनि खे दीदार न थियो, त इन जो जवाब इहो आहे त उहे दुनिया में ॾिसण विया। दुनिया जे कंहिं भी इंसान जे अंदर दुनिया में रही करे अल्लाह खे ॾिसण जी ताक़त न आहे। बाक़ी ख्वाब में ॾिसी सघे थो, जॾहिं दुनिया मां हलियो वेंदो जन्नत में ॾिसी सघे थो, अल्लाह साईं नसीब कंदो। त हर शइ खे असां दुनिया सां कंपेयर न कयूं त जेकी शइ दुनिया में न थी सघे उहा मुमकिन ई न आहे। ईअं न आहे। दुनिया जो जहान मुख़्तलिफ़ आहे, ख्वाब जो जहान मुख़्तलिफ़ आहे, क़ब्र जो जहान मुख़्तलिफ़ आहे, आख़िरत जो जहान मुख़्तलिफ़ आहे। हर शइ जो फ़र्क़ु आहे। बाक़ी इहा ॻाल्हि आहे त जंहिं शख़्स ख्वाब में अल्लाह खे ॾिठो आहे, अल्लाह जी का शक्लो सूरत न आहे, का शबाहत न आहे, बस अल्लाह जे वली के ख्वाब में हिकु एहसास थींदो आहे त मां अल्लाह खे ॾिसां थो पियो। हिकु उन जी तबियत क़बूल कंदी आहे त हिन वक़्त निंड जी हालत में मां अल्लाह जो दीदार कयां थो। तबियत में हिकु सुकून अहिड़ो ईंदो आहे। ज़रूरी न आहे त को तस्वीर अचे, को फोटो अचे, का शक्ल अचे, का डिज़ाइन अचे त ही अल्लाह हुआ। अल्लाह से शक्ल को, सूरत को, डिज़ाइन को पाक आहे। हिकु उन जी तबियत ऐं मिजाज में इहा शइ महसूस थींदी त मां ख्वाब जी हालत में अल्लाह खे ॾिसां थो, त इहा शइ मुमकिन आहे। ऐं जंहिं शख़्स खे ख्वाब में अल्लाह जो दीदार थिए थो त हाणे इहो दीदार उन जे लाइ फ़ाइदेमंद आहे। यकीनन जंहिंखे थियो आहे उन जे लाइ फ़ाइदेमंद आहे। ईअं न आहे त जंहिंखे दीदार थियो आहे हाणे उहो पाण खे नबी तसवुर करे त मां अल्लाह खे ॾिठो आहे, जीअं मां चवां ईअं कयो। ईअं न आहे। भलजा तूं 100 दफ़ा अल्लाह खे ॾिस, तूं नबी न आहे। नबी हिकिड़ो ई असांजो आख़िरी पैगंबर गुज़रियो आहे, उन खां बाद कोई नबी न ईंदो। ऐं उन जी का बि ॻाल्हि शरीयत न बणंदी, शरीयत साॻी रहंदी, शरीयत में कोई तब्दीली न ईंदी त जंहिं अल्लाह खे ॾिठो आहे हाणे उहो असांखे हथ सां शरीयत ठाहे ॾे, हीअं कंदा कयो, हीअं कंदा कयो। उन जी काई हैसियत न आहे। जंहिंखे अल्लाह जो दीदार थियो आहे उन जे लाइ फ़ाइदेमंद आहे, उहो ख़ुशनसीब आहे जंहिंखे थियो आहे। घणा फराडी आहिनि, पंहिंजी मार्केट हलाइनि था। हिकिड़ो फराडी टीवी ते सॼो ॾींहुं हर वक़्तु इहा ॻाल्हि कंदो आहे त मां फिलाणे शख़्स जे ख्वाब में आयुमि, नबी साईं फिलाणे शख़्स जे ख्वाब में आया ऐं उन्ही खे मुंहिंजे बारे में इहा ॻाल्हि कयूं त फिलाणो शख़्स जेकी ॻाल्हि करे थो इहा सची आहे। यानी ॿिए खे गवाह बणाइणो, ख्वाब बि ॿिए जो। इहो हूंदो आहे फराडी रस्तो। जंहिंखे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ख्वाब में दीदार थियो आहे ख़ुशनसीब आहे, उन जे लाइ सआदत जी ॻाल्हि आहे। जंहिंखे अल्लाह जो दीदार थियो आहे उहो ख़ुशनसीब आहे, उन जे ज़ाती एतबार सां उन जे लाइ फ़ाइदेमंद आहे, सआदत आहे। बाक़ी ॿियनि जे लाइ कोई उहो शरीयत नथो नाफ़िज़ करे सघे, न का शरीयत जी का ॻाल्हि जे अंदरि तब्दीली करे सघे थो।